जिते पई हिन वक़्तु मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा कारकुन माण्हू हिन रैली में शिरकत कनि पिया। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर सागर भट्टी खां। सागर भट्टी, आगाह कजो, गड़ी खैरों में अॼोकी इहा ईद कीअं पई मल्हाई वञे? सागर आवाज़ पहुचे पियो। गड़ी खैरो शहर सकाफ़ती रंगनि में रंगिजी वियो आहे। गड़ी खैरो वाक़ई बि पंहिंजी एकता वारी जेका ईद आहे, ख़ुशी आहे, उहा मल्हाइण जे लाइ पुरजोश नज़र अची रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे गड़ी खैरो शहर में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां जेका ऐं शहरियुनि तरफ़ां जेका हिकु ज़बरदस्त रैली कढी वई आहे। रैली में डॉक्टर्स, दुकानदार, सहाफ़ी ऐं ॿिया जेके मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे शरीक आहिनि। रैली हिन वक़्तु जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी हिन वक़्तु दोदापुर चौक ते पहुती आहे, जिते जेका मुख्य तक़रीब आहे एकता जी उहा मुनक़िद कई वई आहे, जंहिंखे जेको आहे उस्ताद इरशाद बिरोही, जब्बार सिंधी, गुल मुस्तफ़ा जमाली, गुलाम मुस्तफ़ा जमाली, गुलाम सरवर राजपूत ऐं ॿिया जेके आहिनि उहे ख़िताब करे रहिया आहिनि। रैली जेको आहे, रैली में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त सकाफ़ती ॾियारे जो बानी अली क़ादी, जंहिंजे सॾु ते असीं कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं उन्हनि जेको वचन वरितायो आहे त असीं सिंधी जेको मुतहद आहियूं ऐं पंहिंजी सिंधी जी जेका धरती आहे उनजी इंच इंच जी हिफ़ाज़त करे ॼाणूं था। ऐं कराची जेको आहे उहो सिंध जी दिलि आहे। कराची खे कॾहिं बि जेको आहे सिंध खां धार थियण न ॾींदासीं ऐं कराची जी जेको कराची तरफ़ जेको बि मेरी तफ़सील ॾियण जे लाइ। रैली हिन वक़्तु गड़ी खैरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रे पई। रैली में माण्हू शिरकत कनि था।